खबर मां शेयर कंदालूं हैदराबाद में गैस भराइण दौरान मुसाफ़िर वेन जो सिलेंडर धमाके सां फाटी पियो। बाहि सबबि 8 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। बाईपास वटि सीएनजी स्टेशन ते गैस भराइण दौरान वेन जो सिलेंडर धमाके सां फाटी पियो। बाहि जा शोला परे परे ताईं नज़र आया। इतला ते रेस्क्यू अमले पहुची बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो आहे। रेस्क्यू ज़रियनि मूजिबि वेन कराची खां हैदराबाद अची रही हुई, जंहिं में 18 मुसाफ़िर सवार हुआ। वाक़े में 8 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। वेन ड्राइवर फरार थी वियो आहे। पुलिस वेन मालिक खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ख़बर असां हैदराबाद खां शेयर करियूं। हैदराबाद में गैस भराइण दौरान मुसाफ़िर वेन जो सिलेंडर धमाके सां फाटी पियो। बाहि सबबि 8 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। बाईपास वटि सीएनजी स्टेशन ते गैस भराइण दौरान वेन जो सिलेंडर धमाके सां फाटी पियो। बाहि जा शोला परे परे ताईं नज़र आया। इतला ते रेस्क्यू अमले पहुची बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो आहे। रेस्क्यू ज़रियनि मूजिबि वेन कराची खां हैदराबाद तरफ़ अची रही हुई, जंहिं में 18 मुसाफ़िर सवार हुआ। वाक़े में 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। वेन ड्राइवर फरार थी वियो आहे। पुलिस वेन मालिक खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ख़बर असां शेयर करियूं हैदराबाद में गैस भराइण दौरान मुसाफ़िर वेन जो सिलेंडर धमाके सां फाटी पियो आहे। सिलेंडर बाहि सबबि 8 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। बाईपास वटि सीएनजी स्टेशन ते गैस भराइण दौरान वेन जो सिलेंडर धमाके सां फाटी पियो। बाहि जा शोला परे परे ताईं नज़र आया। इतला ते रेस्क्यू अमले पहुची बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो आहे। रेस्क्यू ज़रियनि मूजिबि वेन कराची खां हैदराबाद तरफ़ अची रही हुई, जंहिं में 18 मुसाफ़िर सवार हुआ। तफ़सील मालूम कंदासीं हैदराबाद खां। कामरान सेतो असां सां लाइन ते मौजूद। जी कामरान, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? मंदिर बाईपास और कायम सुबह सीएनजी ते गैस भरण दौरान जो वेन मुसाफ़िर वेन आहिनि सिलेंडर धमाके सां फाटी पियो। उनमें 8 मुसाफ़िर जेके आहिनि उहे ज़ख़्मी थी पिया आहे। राति देरि सां जेको वाक़ियो पेश आयो। उन बाहि जे वाक़े सबबि जेको आहे शोला जेके परे परे ताईं नज़र आया, जंहिंमें पुलिस ऐं आसपास जा रवासी उन वॾे अंग में सीएनजी ते पहुची विया। इतला ते रेस्क्यू 1112 जे अमले वाक़े वारनि पहुची बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो ऐं रेस्क्यू वारनि जो इहो चवणु आहे त वेन कराची खां हैदराबाद तरफ़ अची रही हुई, जंहिंमें 18 मुसाफ़िर सवार हुआ। वाक़े वारे हंधि ते मौजूदु माण्हुनि पहिरियां ई कुझु ज़ख़्मियुनि खे जेको आहे अस्पताल मोकिले छॾियो। उन्हनि ज़ख़्मियुनि में अब्दुल मजीद, संदसि पुटु अली जान अब्बासी, मोहम्मद अली, सत्तार कादरी, आबिद शेख, नौमान शेख, सुफ़ियान एहसान शामिल हुआ। ज़ख़्मियुनि खे पहिरियां कासमाबाद अस्पताल उमाणे वियो, जितां 4 ॼणनि खे तिबी इमदाद ॾेई 4 ॼणनि खे सिविल अस्पताल हैदराबाद मुंतक़िल कयो वियो हो। जो वॾा पुलिस जेको आहे उन वेन ड्राइवर त मौक़े तां फरार थी वियो, पर वेन जे मालिक अल्ताफ़ भट्टी आहे उनखे गिरफ़्तार करे वरितो आहे। हीअ राति देरि सां इहो वाक़ियो पेश आयो हो। त हाणे हैदराबाद में जेको इंतिज़ाम आहे, जीअं गैर क़ानूनी LPG जेके आहिनि विकिरो कंदड़ ख़िलाफ़ नाले मात्र जेके आहिनि कार्रवाई थी रहियूं आहे। हिन वक़्तु बि बाहि जा वाक़िया मुसलसल थी रहिया आहिनि, पर का बि ख़ातिर कोई जेको आहे कार्रवाई नज़र नथी अचनि। नाक़स वेन सिलेंडर आहिनि गाॾियुनि में लॻल आहिनि, पोइ बि ट्रांसपोर्ट खातो जेको आहे उहो ला इल्मु बणियल आहे। जी महिरबानी आगाह करण लाइ।